हलो संगत, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? मौसम जे हवाले सां हिकु ॿी वीडियो आहे साम्हूं काफ़ी फरमाइश थी रहिया त अपडेट कयो त ईंदड़ ॾींहंनि में केतिरो मींहुं पवंदो, किथे किथे पवंदो। कुझु माण्हू त ॿोॾि जूं ॻाल्हियूं पिया कनि त पोइ हेॾो ॿोॾि ईंदो 22 वारो अलाए छा थींदो। सो तव्हांखे उनजे लाइ अपडेट ॾियूं था, पर पहिरियां दरियाई ॿोॾि जी ॻाल्हि कजे। अॼु गुडू वटि पाणी पहुतो आहे 4.25 लख तक़रीबन, ऐं तोनसा वटां अचे थो 4,40,000, पंजनत वटां अचे थो तक़रीबन 35,000। सो इहो 4.25 लख पाणी, 4.25 लख क्यूसिक पाणी पहुचंदो गुडू वटि 3 या 4 ॾींहंनि में। पोइ हाणे 4.5 खां बरल मथे हूंदो, 4.5, 470, 480 बि थी सघे थो, छो जो डेरा गाज़ी खान में बि सुठा मींहं पिया आहिनि, उतां पाणी काफ़ी दरिया में ईंदो आहे। अञा जेकर पाण मथे ॻाल्हि कयूं त पंजाब में त मजमूई तौर ते बहितरीनु मींहुं पियो आहे। पूरो जुलाई ऐं अगस्त जा बि शुरू वारा ॾींहं, ईंदड़ 2-3 ॾींहं पंजाब में बाक़ाइदे मींहुं पवंदो। सो उन मां एॾो वॾो फ्लड जनरेट कोन थींदो, छो जो पंजाब जो इरिगेशन सिस्टम इलाही घणो आहे, वॾो आहे। उहो पाणी सॼो पंहिंजी कैनाल्स में स्केटर्ड करे छॾींदो आहे, ज़ाया करे छॾींदो आहे हिकु तरह सां, या पंहिंजे आबाद कंदो आहे इलाइक़नि खे। सो बाक़ी जेको सिंधु दरिया जो ग्लेशियर मेल्ट थियण जे करे पाणी, जेको मेन पाणी आहे सिंध जो जेको वाकिरो आहे, उहो स्कर्दू मां थींदो केपी में ईंदो आहे, ठीकु आहे, यानी ख़ैबर पख्तूनख्वा में। सो इन रीजन में जॾहिं टेम्परेचर स्कर्दू जी अगरि पाण ॻाल्हि कयूं, स्कर्दू जो टेम्परेचर 30 डिग्री खां जॾहिं मथे वेंदो आहे त स्कर्दू वटि बाक़ाइदे आसपास जे इलाइक़नि में बर्फ़ मेल्ट थींदी आहे। न रुगो सिंधु दरिया में पाणी वधंदो आहे, पर उन मददगार दरिया बि वॾे पैमाने ते पाणी बर्फ़ जो सिंधु दरिया में ऐड कंदा आहिनि, शामिल कंदा आहिनि। हिन साल ख़ासि तौर ते ईअं थियो आहे, हे जेको सिंधु में पाणी अचे थो 4 लख क्यूसिक, इहो तक़रीबन 90% बर्फ़ जो रिजियल पाणी आहे। ऐं पूरे इन इलाइक़े में यानी गिलगित बल्तिस्तान में चित्राल समेत टेम्परेचर 30 डिग्री खां मथे रहियो आहे। हाई एल्टीट्यूड छा हूंदो आहे? जबलनि जी उहा हाइट जिते बर्फ़ ॼमंदी आहे साल सॼो साल, ग्लेशियर हूंदा आहिनि। सो जीअं टेम्परेचर 30 डिग्री थींदो आहे त ग्लेशियर मेल्ट थींदा आहिनि ऐं पाणी ईंदो आहे। ऐं तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त सिंध में त खणी ॿोॾि अचे या न अचे, स्कर्दू, गिलगित, हुंज़ा, चित्राल में वॾे पैमाने ते ॿोॾि नुक़सानु कयो आहे। उहा ॿोॾि कीअं आहे? हिकिड़ो टर्म तव्हां में बि ॿुधो हुजे, ग्लेशियर लेक आउटबर्स्ट, ठीकु आहे, ग्लेशियर लेक आउटबर्स्ट। इन जो मतिलबु इहो आहे त ग्लेशियर ओचितो ई मेल्ट थींदा आहिनि, ओचितो माना हिकिड़े मिंट में न, पर टेम्परेचर जीअं 30 डिग्री खां मथे वेंदा, ॾींहं जा 11 थींदा, 12 थींदा, 3 थींदा, त उनमें जेको बर्फ़ पिघलण जो जेको रेशो आहे उहो वधी वेंदो। नतीजे में वॾे पैमाने ते ग्लेशियर फाटंदो आहे, सम्झ में रिझंदो आहे, ऐं उहो पाणी तमामु तेज़ी सां हेठां इलाइक़नि में ईंदो आहे ऐं नुक़सानु थींदो आहे। सो ख़ासि तौर ते चित्राल जूं वीडियोज़ तव्हां शायदि ॾिठियूं हुजनि, त उते ग्लेशियर मेल्ट थियण करे तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, ठीकु आहे न। सो उहो पाणी फ़िलहालु इहो 4 लख 4.5 लख सिंधु में पहुचंदो। बाक़ी जेको 10 लख जी ॿोॾि हूंदी आहे, उहो पाणी घणो करे पंजाब जे दरियाहनि जे ॿोॾि में शामिलु थींदो आहे। माना 5 खां 6 लख पाणी वधि में वधि नॉर्मल ॿोॾि में सिंधु दरिया में ईंदो आहे, बर्फ़ जे रिझण जे करे। बाक़ी जेतिरा बि वॾा फ्लड आहिनि, 76 हुजे, 92 या 94 या 87 या 2010 वारो, उनमें घणो मिक़दार जेको आहे पंजनत वटां सिंधु दरिया में शामिलु थींदो आहे। हिस्टोरिकली 5 लख बि शामिलु थियो आहे, 6 बि थियो आहे, 7 बि थियो आहे, लॻभॻि, ठीकु आहे न। सो उन मां ॿोॾि ईंदी आहे। सो मुंहिंजे ख़्याल में बाक़ी बचा आहिनि घणा ॾींहं मॉनसून में, महीनो 10 सितंबर 15 सितंबर। सो इन विच में को एॾी वॾी ॿोॾि जो इम्कान तमामु घटि आहे, ठीकु आहे न। सो हे जेको फ़िलो अचे थो 4.5 लख 4.5 लख, वधि में वधि इहो ई फ़िलो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि सुठी आहे जो हे फ़िलो नॉर्मल बि आहे, कचो बि तक़रीबन ॿुॾी वेंदो आहे, थी सघे मथां वारा कुझु इलाइक़ा रहिजी वञनि, पर इहो पाणी रहंदो, छो जो तरबेला डैम भरिजी चुको आहे, सिर्फ़ु 8 फुट रहियल आहे, बाक़ी सिर्फ़ु 8 फुट। तंहिंजे करे जेको पाणी मथां अचे थो उहो घटि स्टोर करे बाक़ी हेठि मोकिलींदा। उनजो सबबु छा आहे? उनजो टेक्निकल सबबु इहो आहे, जॾहिं तरबेला डैम
सिर्फ़ु 10 फुट जी गुंजाइश वटि बचंदो आहे त पोइ वधीक पाणी स्टोर न आहिनि करे सघंदा ऐं तक़रीबन पाणी हेठि ईंदो आहे। काबुल दरिया में चङो पाणी 80,000 खां वठी लख ताईं आहे। सो इहो पाणी ईंदड़ हिकु महीने ताईं तक़रीबन रहंदो 3 लख, 3.5 लख, 4 लख गुडू वटि। ऐं अहिड़ी तरीक़े सां कोटली बैराज खां हेठि बि हिन साल जून खां वठी पाणी वञे थो पियो, तक़रीबन काफ़ी सुठो पाणी वियो, अञा बि 1 महीनो पाणी इहो हलंदो, जून, जुलाई, अगस्त, सितंबर जा बि 15 ॾींहं सम्झो। सो 100 ॾींहं तक़रीबन हेठि पाणी वियो आहे। इहे कुझु ॻाल्हियूं सुठियूं जेके सिस्टम जो हुयूं मां तव्हांखे ॿुधायूं। मींहुं जेको सिंध में पियो गुज़िरियल ॾींहंनि में, उहो सुठो मींहुं पियो तक़रीबन सिंध जे इलाइक़नि में, सवाइ ठटे ऐं बदी ज़िले जे। मींहुं सॼी सिंध में बाक़ाइदा सुठो पियो, मजमूई फ़ाइदो बि थियो, पर कुझु हिकु अधु नुक़सान बि थियो आहे। सो अहिड़ो मींहुं जेको आहे न ईंदड़ 10 ॾींहंनि ताईं कोन्हे को। मां रिपीट थो कयां त हिन वक़्त जी जेका मॉडलिंग आहे या असेसमेंट आहे, उन मुताबिक़ ईंदड़ 10 ॾींहंनि ताईं यानी 20 अगस्त ताईं सिंध में को बि ताक़त वारो सिस्टम नथो अचे पियो। हिन वक़्तु अॼु सुभाणे परीं 3 ॾींहंनि में थर जे इलाइक़नि में हिकु विच थरो सिस्टम, कमज़ोर सिस्टम मौजूदु आहे, जंहिंजे करे सॼे थर पार्कर में मिठी हुजे या नंगर पार्कर हुजे, छाछरो हुजे या उमरकोट हुजे या अछड़े थर जा बि कुझु इलाइक़ा खिपरे वारा, उते कुझु मींहुं पवंदो, 15-20 सफ़ा भलो मींहुं त 30 मिलीमीटर, इन खां वधीक मींहुं कोन्हे को। बाक़ी जेको सिंध जा ॿिया उभरंदा इलाइक़ा आहिनि, लॻ जेके इंडिया जी बॉर्डर सां आहिनि, नारे वारा या ज़िले घोटकी जो जेको थर जो इलाइक़ो आहे, ॾहिकी खां ओभर ते, घोटकी मीरपुर खां ओभर ते, इते बि राति जी खियोड़ियूं थींदियूं ऐं चंद कणियूं पवंदियूं, को वॾो मींहुं अहिड़ो कोन्हे। अहिड़े तरीक़े सां सफ़ा उत्तर सिंध में जकबात खां वठी शहदादकोट इन पट्टी में थी सघे थो बलूचिस्तान मां ईंदड़ मींहं जा कुझु ठंडा पवनि, ईअं जो दादू जे पहाड़ी जाबल इलाइक़े में को ख़ासि इम्कान कोन्हे, कोहिस्तान में कोन्हे, कराची ठटो बदीन में जेको सामुंडी पट्टी आहे, उते वरी समुंड जी जेका डेवलपमेंट थिए थी, उनजे करे मौसम हिकु भलो आहे। 32 डिग्री आहे कराची अॼुकल्ह, सिर्फ़ु 32 डिग्रीज़, माना हिकिड़ो बहितरीनु मौसम आहे। सो उते उहो लोकली जेको मींहुं पवंदो आहे थोरो घणो कराची जे हिसाब, कराची जो मींहुं जेको चवंदा आहियूं, उहो पवंदो, ॿियो को ख़ासि इम्कान कोन्हे को। ठीकु आहे। उनखां पोइ सेंट्रल सिंध में कुझु बि न आहे। हाणे 20 गुज़रंदी, 22 अगस्त गुज़रंदी, 22 खां पोइ हिकिड़ो सिस्टम थी सघे थो अचे थो, उनजी अपडेट बाद में ॾींदासीं। फ़िलहालु कुझु चई नथो सघे, छो जो अगस्त जी एंड में मॉनसून मिड़ई कमज़ोर थी वेंदो आहे। तव्हां जेके एवरेज कढो त हर 10 सालनि में को हिकु ॿ दफ़ो अगस्त जे आख़िर में या सितंबर जे शुरू में सुठो को ताक़त वारो सिस्टम ईंदो आहे। हूअं त 15 सितंबर ताईं चांस मौजूदु आहे मॉनसून जो, पर मॉनसून जा जेके ॿिया इंडिकेटर्स आहिनि, जिन जी डिटेल में पाण न वेंदासीं, लानीना इफेक्ट, इंडियन डाइपोल, विंड डायरेक्शन, तिब्बतन हाई प्लेट्यूड जो हाई प्रेशर, इहे सभई शयूं, ॿिया खोड़ सारा फैक्टर जेके आहिनि, ठीकु आहे न, इथोपियन ट्रेड विड्स एंड ऑल दैट, उनखे छॾियो तव्हां। सो इहा अपडेट हुई मींहं जी। बाक़ी दरिया में पाणी सुठो रहंदो। उमेद आहे त इरिगेशन खातो या आबपाशी वारो जेको अमलो आहे, उहो इंसान थी पंहिंजो कमु कंदो। पाणी जेकॾहिं आयो आहे, माण्हुनि जा रोंबा निकिता आहिनि, फसल तयारु बीठो आहे, उहो इंसान वारे तरीक़े सां 2 महीना पाणी हलायो त सिंध ख़ुशहाल थिए, आबादगार ख़ुशहाल थिए, बहितरी थिए सभिनी जी, सभिनी जा ख़र्च पखा निकिरनि। पोइ वरी अक्टूबर नवंबर में शादी जी सीज़न ईंदी, शादी वादियूं कनि माण्हू, को फसल थिए, इंसान थियो। तव्हां घणो ई माल ठाहियो आहे बेघर तो, कुझु रम कयो, हाणे एतिरी करप्शन सही न आहे। ठीकु आहे न। इहा इहे मौसम जी अपडेट, वरी पोइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। फीडबैक ज़रूरु ॾिजो। थैंक यू।